हिते मांखे ॿुधायो त गज़ा में सिविलियंस खे तहफ़ुज़ ॾियो या अमरीकी मदद खां महरूम थी वञो। अमरीकी सदर जो बाइडन जो इसराइली वज़ीर आज़म नेतन्याहू खे अल्टीमेटम। अमरीकी सदर जो इसराइली वज़ीर आज़म खे फ़ोन ग़ज़ा जी सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल कई आहे। अमरीकी सदर चवे थो ग़ज़ा में शहरियुनि जे तहफ़ुज़ लाइ कदम यकीनी बणाया वञनि। इसराइल खे दरपेश ख़तरनि ते अमरीका उन सां गॾु आहे। ग़ज़ा में मजमूई इंसानी सूरतहाल क़बूल करण जोगी नाहे। जो बाइडन जो चवणु आहे इंसानी हमदर्दी जी सूरतहाल ते का बि सौदेबाज़ी न थींदी। गॾियल अरब इमारात ग़ज़ा में 7 इमदादी कारकुननि जे मारिजण खां पोइ इसराइल सां सफ़ारती राब्ता मुअत्तल करे छॾिया। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। ग़ज़ा में सिविलियंस खे तहफ़ुज़ ॾियो या अमरीकी मदद खां महरूम थी वञो। अमरीकी सदर जो बाइडन जो इहो चवणु आहे। इसराइली वज़ीर आज़म सां जो बाइडन जो नेतन्याहू खे अल्टीमेटम ॾिनो वियो आहे। अमरीकी सदर जो इसराइली वज़ीर आज़म खे फ़ोन ग़ज़ा जी सूरतहाल ते ॻाल्हि ॿोल कई आहे। अमरीकी सदर चवे थो ग़ज़ा में शहरियुनि जे तहफ़ुज़ लाइ कदम यकीनी बणाया वञनि।